अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जीअं त अॼु तव्हांखे औरतुनि जे नसीहत जो शेर ॿुधाईंदुसि। अर्ज़ा त जे औरत सुधरी पए ऐं पंहिंजे बादशाह मुड़ुस काफ़र खे मुस्लमान बनाए त बनाए थी सघे, कलमो पढ़ाए थी सघे ऐं पंहिंजे पुट ऐं न्याणीअ खे बि सुधारे सघे थी। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हदीस मुबारक आहे त औरत जे दुआ पंहिंजे मुड़ुस जे लाइ घुरे त जल्दी क़बूल थींदी आहे, पर दुआ कॾहिं कॾहिं घुरंदी आहे। उन करे हीअ नसीहत जा 2-3 शेर तव्हांजे अॻियां अर्ज़ु रखां थो, ॿुधो ऐं दोस्तनि ते पहुचायो, सब्सक्राइब कयो। अर्ज़ात मुंहिंजी माउ मोमिन अधी थी सियाणी, पर चाहे वठ तूं परवर न वेहज वेगाणी। अधी छो निमाज़ुनि खां थी नटाई, पुछा जंहिंजी अवल उहो कम रहाई। अधी छो निमाज़ुनि खां थी नटाई, पुछा जंहिंजी अवल उहो कम रहाई। पढ़े पई जॾहिं ख़ुदि नबीअ जी नियाणी, पर चाहे वठ तूं परवर न वेहज वेगाणी। मुंहिंजी माउ मोमिन अधी थी सियाणी, पर चाहे वठ तूं परवर न वेहज वेगाणी। ख़ुदा तोखे खलकियो इन्हीअ लाइ न आहे, विलोड़े खीर मानी वेही रहो पचाए। बचन ऐं ॿारनि लाइ छॾी रब रुसाए, इहे मिट मिड़ी मस हलनी क़बर ताणी, पर चाहे वठ तूं परवर न वेहज वेगाणी। मुंहिंजी माउ मोमिन अधी थी सियाणी, पर चाहे वठ तूं अल्लाह वेहज न वांदी। अधी जंहिं थई खलकियो तंहिंजो ख़्याल कर, व अकीम सलात ॾे कुझु ध्यानु धर। अधी जंहिं थई खलकियो तंहिंजो ख़्याल कर, व अकीम सलात ॾे कुझु ध्यानु तूं धर। अमर ही इलाही अधी पूरो तूं कर, हणंदीअ हथ हशर में तूं वध मोमिन्याणी, पर चाहे वठ तूं परवर न वेहज वेगाणी। मुंहिंजी माउ मोमिन अधी थी सियाणी, पर चाहे वठ तूं अल्लाह न वेहज वेगाणी। जाॾे दोल सेहरा अधी था चवनि, कॾहिं की न वञ जाए खणी छा बि कनि। मनो कई थई मदनीअ न ॿुध तूं ॿियनि, मिड़नि खां मुहम्मद तूं वध सम्झ सियाणी। मुंहिंजी माउ मोमिन अधी थी सियाणी, पर चाहे वठ तूं परवर न वेहज वेगाणी। शरीयत खां ॿाहिरि जो शादी करे, अहिड़े भत खां भेणु सदा भॼ परे। शरीयत खां ॿाहिरि जो शादी करे, अहिड़े भत खां अधी सदा भॼ परे। खणी भाउ भाटियो पंहिंजो पुटु करे, शैतानीअ तूं सॾ ते न वञ मोमिन्याणी, पर चाहे वठ तूं परवर न वेहज वेगाणी। मुंहिंजी माउ मोमिन अधी थी सियाणी, पर चाहे वठ तूं अल्लाह वेहज न वांदी। शादियुनि ते तूं सेहरा वञी सुर सां ॻाई, पंहिंजो पाक पैगंबर थी रसूल रुसाई। केॾो कर पंहिंजे थी सिर ते वसाई, हणंदीअ हथ हशर में हली तूं सुभाणे। मुंहिंजी माउ मोमिन अधी थी सियाणी, पर चाहे वठ तूं परवर न वेहज वेगाणी। शरीयत ते साबित अधी तॾहिं थींदीअ, सजण पीर वटि तूं जॾहिं ईंदीअ। शरीयत जो साबित पतो पवंदी पाणई, मुंहिंजी माउ मोमिन अधी थी सियाणी, पर चाहे वठ तूं परवर न वेहज वेगाणी। सोढर जी सिघो तूं अधी वठ सलाह, ज़िक्र कर तूं दिल में अल्लाहु अल्लाह। सोढर जी अधी तूं उथी वठ सलाह, ज़िक्र कर तूं दिल में अल्लाहु अल्लाह। ज़िक्र साण पट तूं शैताननि जा लाह। साईं अब्दुल मजीद आख़िर आई वक़्तु हाणी, पर चाहे वठ तूं परवर न वेहज वेगाणी। मुंहिंजी माउ मोमिन अधी थी सियाणी। दोस्तो, ही असांजो सूफ़ी शाइर अल्लाह जो प्यारो मौलाना अब्दुल मजीद साहब सोढर जन जो शेर आहे। ऐं जे तव्हांखे वणियो
ऐं असां जूं भेनरूं माइरूं अदियूं मोमनियाणियूं सभु इन मां नसीहत पिरायो ऐं हीउ शेर जंहिं ॿुधो ॿियनि ताईं पहुचाए सभिनी खे जीअं नसीहत हासिलु थिए। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।